नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोसपुर में खबर ॾींदा आहियूं। गोसपुर भरिसां इंडस हाईवे ते सख्त कोयड़े सबब टे धारदार रोड हादसा थी पिया। शहर भरिसां लकड़ा होटल वटि तेज रफ्तार ॿिनि ट्रकुनि में आमू साम्हूं ज़ोरदार टकर थी पियो ऐं ॿिए पासे इंडस हाईवे लंघन जी लाड़ी ते तेज रफ्तार ट्रालर जो साम्हूं ईंदड़ वेन खे ज़ोरदार टकर थी पियो आहे। जॾहिं त शहर भरिसां इंडस हाईवे ते ॿिनि ट्रालनि में आमू साम्हूं टकर थियण जे नतीजे में टिनी रोड हादसनि में मजमूई तौर ते नींगरी बिल्किस असगर सुमरो गुलाम मुस्तफा कुरैशी अब्दुल करीम गोलो अब्दुल हलीम ओगाई सिकंदर चनू सखी रहमान दर्शिक समेत 10 माण्हू सख्त जख्मी थी पिया। जख्मियुनि खे आसपास जे बीठल माण्हुनि डारसन ज़रिए गोसपुर जे सरकारी अस्पताल खणाया विया जिथे जख्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। जख्मियुनि मां 5 ॼणनि गुलाम मुस्तफा अब्दुल करीम रियाज बाजकानी मीर मोहम्मद समेत 5 माण्हुनि जी हालत नाज़ुक हुजण सबब सखर जी हिरा अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। वाज़े रहे त टई रोड हादसा सख्त कोयड़े सबब पेश आया आहिनि। सख्त कोयड़ो हुजण सबब ट्रांसपोर्ट जो फीथो तमाम घटि फिरण में नजर अचे पियो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।